जो पंजो अध्याय श्रवण कयो कि भगवान चवनि था मुंहिंजो भक्त मूंखे यज्ञ तप सभिनि जे भोगण वारो सभिनी प्राणियुनि जो भलो चाहण वारो समझी करे शांति खे पाईंदो आहे ऐं पूर्ण शांत ब्रह्म खां सवाइ उन जे नज़र में ॿियो कुझु बि न रहंदो आहे। केवल वासुदेव ही वासुदेव रहंदो आहे। पंजे अध्याय जे हिन 29 आखिरी श्लोक में श्री कृष्ण भगवान चवनि था कि भगवान जो भक्त यो राज समझी वेंदो आहे। कहिड़ो राज? कि सब कुछ श्री भगवान ही आहिनि, श्री कृष्ण ही आहिनि। वॾा वॾा देवताउनि जिन जी पूजा थींदी आहे आखिर उन्हनि जा बि मालिक भगवान कृष्ण आहिनि। जहिड़ी तरह सां सभु नदियूं वञी सागर में मिलंदियूं आहिनि तहिड़ी तरह सां सभिनि खे आखिर भगवान प्रकट कयो आहे, श्री कृष्ण प्रकट कयो आहे। इन करे भक्त समझी वेंदो आहे कि सभिनी यज्ञनि जो मालिक श्री कृष्ण आहे, भगवान आहिनि, परमात्मा आहिनि। सभिनी शुभ कर्मनि जा मालिक यानी उहे वठण वारा, स्वीकार करण वारा, वरदान ॾियण वारा, असांखे तारण वारा, सभु कुझु उन में अची वियो उहे ई। ऐं असांजो भलो चाहण वारा बि उहे आहिनि, असांजो भलो करण वारा बि उहे आहिनि। नंढे ॿार खे पतो न हूंदो आहे कि माता पिता मुंहिंजा हितैषी, लेकिन कॾहिं ॿार खे जख़म थी वञे, कोई चोट लॻी वञे त माता पिता खे साफ़ करणी पवंदी आहे। ओॾी महिल ॿार खे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, रोअंदो आहे, धक हणंदो आहे माता पिता खे। ईअं सम्झंदो आहे त हे त मुंहिंजा दुश्मन आहिनि, मूंखे ज़बरदस्ती तकलीफ़ था ॾियनि, मूंखे डॉक्टर खां इंजेक्शन था हणाइनि, मुंहिंजे घाव खे साफ़ था कनि, केॾी मूंखे तकलीफ़ थी थिए, हे मुंहिंजो दुख सम्झनि कोन था। पर हक़ीक़त में ॿार न सम्झी सघंदो आहे कि इन दुख ॾियण में बि मुंहिंजे माता पिता जो प्यार ई आहे, करुणा ही आहे। लेकिन उहो ई ॿार जॾहिं वॾो थींदो आहे त उनखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। नंढो हूंदो आहे त धक हणंदो आहे माता पिता खे, रोअंदो आहे, दुश्मन सम्झंदो आहे। तहिड़ी तरह सां असां बि जॾहिं नासमझ हूंदा आहियूं त भगवान दुख ॾींदो आहे त भगवान कड़वा लॻंदा आहिनि, भगवान पराया लॻंदा आहिनि, भगवान दुश्मन लॻंदा आहिनि। मूंखे दुख छो ॾिनई, मां छा बिगाड़ियो भगवान जो? अरे भगवान त मरहम लॻाए रहिया आहिनि, दुख त कर्मनि सां आयो आहे। दुख थोरी माता पिता ॾींदा आहिनि, खेॾंदे खेॾंदे चोट लॻी वई, दुख त पंहिंजे कर्मनि सां आयो आहे। भगवान त मरहम लॻाए रहिया आहिनि, मरहम पट्टी करे रहिया आहिनि, इंजेक्शन लॻाए रहिया आहिनि। इहो दुख ॾियण में बि उन्हनि जो प्यार आहे, सुख ॾियण में बि उन्हनि जो प्यार आहे। इहा ॻाल्हि असांखे संसार में रहंदे सम्झ में न ईंदी आहे। जॾहिं सत्संग में ईंदा आहियूं, गुरुनि वटि ईंदा आहियूं, जॾहिं सत्संग श्रवण कंदा आहियूं, भगवान जा वचन ॿुधंदा आहियूं, भक्तनि जी लीलाऊं ॿुधंदा आहियूं, पोइ सम्झ में अची वेंदो आहे हो दुख बि तुंहिंजो आहे, सुख बि तुंहिंजो आहे। दुख में भी तुझी अपार कृपा है, सुख में भी दया है। तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। जो भी देना चाहे दे दे करतार, दुनिया के तारनहार। हमें दोनों हैं पसंद, तेरी धूप और छाँव, माझी किसी भी दिशा में ले चल जिंदगी की नाव। चाहे हमें लगा दे पार, चाहे डुबा दे तू मझधार, जो भी देना चाहे दे दे करतार, दुनिया के तारनहार। चाहे सुख दे या दुख, चाहे खुशी दे या गम, मालिक जैसे भी रखेगा वैसे रह लेंगे हम। चाहे कांटों के दे हार, चाहे हरा भरा संसार, जो भी देना चाहे दे दे करतार, दुनिया के पालनहार। बुधण में केड़ा बढ़िया था लगन वचन, हाँ। तेरा भाणा मीठा लागे, केड़ो बढ़िया। संगति अखियूं बंद करे प्रेम सां चवंदी आहे, तेरा भाणा मीठा लागे। आज इन महिल दुख ईंदो आहे पोइ त त्योरियूं चढ़ी वेंदियूं, पोइ त हिसाब किताब बदिलजी वेंदा आहिनि। हिकिड़ी अम्मा खे चयोमांसि, हलो अम्मा अॼु बढ़िया सत्संग अथव, एकादशी अथव, सुखमनी अथव, हलो। छा हली कयूं?
हे त असांखे दुख आयो आहे, मुसीबत में फासी पियूं, छा ॾिनो आहे असांखे गुरुनि? न अचिणो आहे असांखे, तव्हां ई वञी ॻायो इहो सभु। चओ हरे राम। अॼु सभु सुख सुविधा हुजे बढ़िया, पोइ केॾो आनंद ईंदो आहे चवण में। छोजो करिणो आहे कोन, केवल चवणो आहे तेरा भाणा मीठा लागे। और परीक्षा जी घड़ी अचे त भॻवानु दुश्मन लॻंदो आहे। असां सां ई भॻवानु ईअं थो करे, असां छा बिगाड़ियो आहे? चओ हरे राम। इहा ॻाल्हि हिकिड़ी यादि रखो भाई, कि पंहिंजे कयल कर्मनि जे अनुसार ई सुख दुख ईंदो आहे। हा, सुख दुख में धीरज भॻवानु ॾींदा आहिनि, सहन शक्ति ॾींदा आहिनि। सुख में असां किरी न पऊं, बाह पकड़े वठंदा आहिनि। इन करे चवंदा आहिनि सुख दुख सुख प्रभु देवनहार, अवर त्याग तू तिसे चितार। दुख आयो अथई रोए तो भॻवान खे यादि कर, संभली वेंदे। सुख आयो अथई किरी न पए, नरक न हली वञे, भोगन में न फासी पए, भॻवान खे यादि कर, पकड़े वठंदे। दुख खां बि वधीक सुख में सावधानीअ जी ज़रूरत आहे। जेके बि किरंदा आहिनि न, सुख में न किरंदा आहिनि, दुख में ई किरंदा आहिनि। जेके बि किरंदा आहिनि यानी ग़लति रस्ते ते वेंदा आहिनि, दुखी माण्हुनि वटि पैसा ई कोन्हनि, छा वीचारा छा कंदा उहे ॿुधायो? जेॾी महिल वधीक सुख ईंदा आहिनि, धन ईंदो आहे, पैसा ईंदा आहिनि, भोग ईंदा आहिनि, माण्हू ओॾी महिल ई त किरंदो आहे भाई, ओॾी महिल ई संभावना हूंदी आहे। इन करे भॻवान जो भक्त सम्झी वठंदो आहे कि मुंहिंजो भलो चाहण वारा, भलो करण वारा, अपार करुणा सिंधु, अपार दयालु आहिनि भॻवान। उहे केवल कृपा ई कंदा आहिनि, उन्हनि खे ॿियो कुझु करण ई न ईंदो आहे। उन्हनि खे केवल दया ई दया करण ईंदी आहे। इन तरह सां भक्त जॾहिं सम्झंदो आहे त उनखे परम शांती अची वेंदी। एॾो भरोसो अची वियो पको, पोइ छाजे करे चिंता करे कि हर शइ में उहे मुंहिंजे जीवन जे गाॾीअ जी पूरी पूरी ड्राइविंग रथ उनखे ॾेई छॾियो आहे, जीअं अर्जुन पंहिंजो रथ श्री कृष्ण खे ॾेई छॾियो। असांजे जीवन जी पूरी बाग डोर असां भॻवान जे हथ में ॾिनी आहे, पोइ छाजी फिकर कयूं? चओ हरे राम। पोइ भक्त निश्चिंत थी वेंदो आहे। तेरे भावे जो करे, तेरे भावे जो करे, भलो बुरो संसार, भलो बुरो संसार। नारायण तू बैठ के, नारायण तू बैठ के, अपनो भुवन बुहार, अपनो भुवन बुहार। संत नारायण ता चवन भगवान सही तो करे गलत तो करे, इन गणत में न पो भाई, फोकट में फासो न, पंहिंजो पाण खे फसायो न। जेको करे तेरे भावे जो करे, प्रभु तोखे जेको वणे उहो तू कजा। बुराई न ॾिसो संसार में, केतिरा माण्हू बुरा आहिनि, छा करे रहिया आहिनि, हे सुठा आहिनि, हे बुरा आहिनि, ये पंहिंजा हिसाब किताब न बणायो। अरे असांजे अंदरि अलाए घणी बुरायूं उहे नज़र नथियूं अचनि। ॿिए जी हिकु बुराई बि नज़र थी अचे, असांजी 99 बि नज़र नथी अचनि। तूं पंहिंजे घर खे साफ़ कर। ॿियनि जे घर में घणो कचिरो आहे, ॿियनि जे घर में पोचो लॻो आहे कि न, झाड़ू लॻो आहे कि न, और तुंहिंजी ठेकेदारी आहे। तूं पंहिंजे घर में साफ़ सफ़ाई कई आहे कि न, तूं उहो ॾिस। यानी पंहिंजे अंदरि केतिरा विकार भरियल आहिनि, काम क्रोध लोभ मोह अहंकार, गंदगी भरियल पई आहे, पहिरियों उनखे संभाल, ॿियनि खे न ॾिस। अपनो भवन बुहार, यानी पंहिंजे मन खे साफ़ कर। चओ हरे राम। इन तरह सां भगवान जो भक्त जीते जी परम शांति खे पाईंदो आहे। चओ हरे कृष्ण। हाणे ॿुधायो, एतिरी सी ॻाल्हि कोई सम्झी वञे त उनखे परम शांति अची वेंदी आहे। छो जो उन सम्झी कि भगवान सभिनी जो ईश्वर आहे, उन खां वधीक ॿियो कोई कोन्हे, परम ईश्वर आहे। उपेंद्र इंद्रा वरजो वामनो बलिबंधन, गजेंद्र वरदह स्वामी सर्वदेव नमस्कृत। सभिनी देवताउनि खे नमस्कार कयो, हिकु हिकु देवता जी पूजा कयो, आराधना कयो। सॼो जीवन नंढो पइजी वेंदो, सॼो जीवन थोरो पइजी वेंदो, एतिरा देवता आहिनि।
और उन्हनि देवताउनि जे पूजा पाठ में कोई ग़लती न थियणु खपे। थोड़ी ग़लती थी वई त पोइ वरी फल बि उहो ई ईंदो आहे। भागवत में कथा ॿुधंदा आहियो न तव्हां कि हिकिड़े यज्ञ कयो कि इंद्र खे मारण वारो पुटु खपे, त कामना ई ग़लति हुई, हा न, कामना ही खराब आ, मारण वारी। त इंद्र को मारने वाला उच्चारण गलत थियो त इंद्र से मरने वाला। त महान भागवत वृत्रासुर महाराज प्रकट थिया। इंद्र जी द्वारा जंहिंजो वध थियो वैकुंठ वया, छो जो पिछले जन्म में भी भक्त हुया हुए। चओ जय श्री कृष्ण। लेकिन हिक हिक देवता जी आराधना पूजा करण में 100 साल भी घट पइजी वञनि, लेकिन चवनि था सभिनी देवताउनि जी सफल आराधना करणी अथव त हिकु बार वासुदेव श्री कृष्ण भगवान जे चरणनि में बस मथो रखी छॾियो, प्रेम सां मथो टेकियो, सभिनी देवताउनि जी पूजा पाठ थी वई। उपेंद्र इंद्रा वरजो वामनो बलिबंधन। कंहिं भगवान जी जेको राजा इंद्र जो नंढो भाउ ठही आयो, उप इंद्र भगवान वामन रूप में आया, त माता देवताउनि जी जेकी माता हुई अदिति, उन जा पुट बणिजी आया। त वॾो पुट त इंद्र चइबो न, नंढा भगवान वामन, त उपेंद्र नालो पियो ऐं ॿियो नालो पियो वामन भगवान। वामन भगवान ठही आया। ॾिसो राजा बलि उन समय राजा हा, दैतन जा, देवताउनि जा न, लेकिन भगवान पंहिंजी भक्त खे ॾिसी करे उन खां वञी करे याचना करे राज घुरियो। राजा बलीअ खे त तारे छॾियो, भगवान परम आनंद ॾिनो। उन खे त राजा इंद्र खां बि अॻिते करे छॾियो ऐं राजा इंद्र खे स्वर्ग जो राज मिलियो। चओ हरे राम। राजा इंद्र कहिड़ा? देवताउनि जो राजा आहे, सभिनी देवताउनि जो राजा इंद्र आहे। उन जे मथो संकट तो अचे त केरु था दूर कनि? श्री भगवान था दूर कनि। अहिड़े श्री भगवान जी पूजा छॾे, भक्ति छॾे तो छॾे जेको, उन माण्हूअ जी मुक्ति थियणु संभव न आहे। छो जो देवताउनि जे हथ में मुक्ति ॾियण जी ताक़त न आहे। असां जंहिं बि देवता जी आराधना चाहियूं था, उन जी आराधना कयूं, पूजा कयूं, ज़रूरु कयूं, लेकिन बदिले में कामनाऊं न घुरूं, इच्छाऊं न घुरूं त हे देव, हे देवता, असांजी बुद्धि भगवान में लगे, असांखे भगवान जी सच्ची भक्ति मिले, असांजे अंदर इच्छाऊं पैदा न थियनि, त असांखे शक्ति मिलंदी। चओ हरे कृष्ण। असां सभु सिंधी आहियूं, असांजो फर्ज़ आहे असां झूलेलाल भगवान जी आराधना कयूं, छो न कयूं? असांजे सिंधी समाज जा सिरमौर आहिनि साईं अमरलाल भगवान, साईं झूलेलाल भगवान। असांखे गर्व हुजणु खपे। केवल चवण ॿुधण जी ॻाल्हियूं न आहिनि। जॾहिं असां उन अमरलाल भगवान जी पूजा करे चरणनि में मथो रखी झोली फैलाए भक्ति घुरूं, लेकिन असां छा कंदा आहियूं? ॾुध पुट घुरंदा आहियूं, धन संपत्ति घुरंदा आहियूं। भाई उहे त उहे बि जेको लिखियलु आहे मिलंदो, ऐं जेके मिली आहे त उहे बि दुखी आहिनि, जेके न मिलिया उहे बि दुखी आहिनि। भक्ति छो न घुरूं? निष्काम थियण बिना भगवान न मिलंदा आहिनि। भगवान चवंदा आहिनि तोखे मुंहिंजी ज़रूरत आहे कोन, संसार जी ज़रूरत आहे, वठि मां तोखे संसार थो ॾियां, मां तोखे राजा बणायां, स्वर्ग जो राज ॾियां, धरतीअ जो राज ॾियां, लेकिन 100 साल पोइ त छॾणो पवंदे। चओ हरे राम। स्वर्ग स्वल्प अंत दुखदाई। स्वर्ग जो राज पाए करे पोइ बि दुख भोगणो पवंदो आहे, वरी गर्भ में अचणो पवंदो, किरणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तंहिंजे करे उहा शइ छो न घुरूं कि जंहिंसां स्वर्ग खां बि मथे हली वञूं। इन करे त कोई भक्ति कंदो आहे न त अप्सराऊं ईंदियूं आहिनि विघ्न विझण। राजा इंद्र खे भउ थींदो आहे, स्वर्ग त नथो चाहे, वरी स्वर्ग खां बि मथे थो वञे। ये त असांजी बेइज़ती आहे। देवताउनि खे बि अखरंदो आहे कि भक्ति करे स्वर्ग बि नथो चाहे। कमाल थी वियो। संसार जा भोग त तुच्छ आहिनि, लेकिन स्वर्ग में त 1000 साल माण्हू रहंदो आहे। हे उहो बि छॾे छॾी, उहो बि त्याग करे छॾी। हिन जे मन में कोई खटपटी कोन्हे, कोई बीमारी कोन्हे सुखनि जी। त पोइ ईंदा आहिनि अप्सराउनि खे वठी करे। उहो जहिड़े तहिड़े भक्त जी ॻाल्हि न आहे,
लेकिन अगर वो भी भगवान जी शरण हलियो, भगवान जो सहारो खई, त पोइ उन्हनि अप्सराउनि जी बि ताक़त न आहे, देवताउनि जी बि ताक़त न आहे कि भगवान जे भक्तीअ खां उनखे विचलित करे सघनि। असांजी अमरलाल भगवान जी कथा ईंदी आहे श्रीमद भागवत महापुराण जे 10 स्कंद जे 28 अध्याय में। श्री कृष्ण भगवान जेॾीमहिल नंद बाबा खे छॾाइण वेंदा आहिनि त ॾाढो भव्य स्वागत करे, वंदना प्रार्थना करे साईं अमरलाल भगवान अॻवानी कंदा आहिनि ऐं उन्हनि खां भक्तीअ जो वरदान घुरियो आहे। उहे जेके असांजा झूलेलाल भगवान उते चवनि था, उहो ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे। ओॾे कोई ध्यानु न ॾींदो आहे। उहे त असांजे अमरलाल जा वचन आहिनि। अमरलाल भगवान चवनि था, सुखी केरु आहे जंहिं तव्हांजे चरणनि जी शरण वरिती आहे, जंहिं तव्हांजो दर्शन न कयो उन्हनि जो जीवन अजायो आहे। इहे अमरलाल भगवान जा वचन आहिनि। असांखे पंहिंजे अमरलाल भगवान जे वचननि जो आदर करणु खपे ऐं भक्ति करणु खपे। छो जो असांजा देवता असांखे आज्ञा था ॾियनि त भक्ति कयो। असांजा देवता राजी थींदा आहिनि, प्रसन्न थींदा आहिनि कि असांजे समाज जो कोई भगवान जो भक्त बणियो, छो जो उहे बि भगवान जा भक्त आहिनि। चओ हरे कृष्ण। त असां पंहिंजे देव जे वचननि जो आदर कयूं, उन्हनि जे वचननि में हलूं, भगवान जी निष्काम भक्ति कयूं। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ठीकु आहे, ठीकु आहे। काॾे अॻिते ईंदा? अॻिते बि त जॻह कोन्हे न संगत खे। हा न, पोइ हिते होॾे विछायो, हेठि विछायो, या दरबार में विछायो, दरवाजा खोले छॾियो, गेट खोले छॾियो, अंदरि वेहनि जेके नवां अचनि। हा न। हा भाई, हाणे सावधान थी करे श्रीमद भगवत गीता जे 5 अध्याय जो महात्म ॿुधो। समय त न थियो आहे न वधीक? हा, अञा पियो आहे, अञा मुनो कलाकु पियो आहे। श्री भगवान चवनि था, हे देवी, हाणे ध्यानु ॾेई 5 अध्याय जो महात्म ॿुध, जंहिंखे सभु मान ॾींदा आहिनि, यानी वॾा वॾा ऋषि मुनि संत देवता इन अध्याय खे मान ॾींदा आहिनि, सम्मान कंदा आहिनि इन महात्म जो। हरे कृष्ण। हे हरि। भद्र देश में पुरुकुत्सपुर नाले हिकिड़ो नगर आहे। कहिड़ो नगर आहे? जोर सां चओ। छा? हू छा? ठीक सां जोर सां चओ न। वरी ॿुधो, भद्र देश में पुरुकुत्सपुर। अगले साल ॿुधाईंदव वरी नालो? हा, पुरुक आधा त स कुत्सपुर, ये संस्कृत नाला है। डगोरी ऐं मांडर थोड़ी आहे ईअं यादि थी वञे। हरे कृष्ण। भद्र देश में पुरुकुत्सपुर नाले हिकु नगर आहे। उते पिंगल नाले हिकिड़ो ब्राह्मण रहंदो। ब्राह्मण जो नालो छा हो? पिंगल। वर्ण खे बि चइबो आहे, रंग खे बि चइबो आहे पिंगल। हा न। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़े रंग जो बि नालो थींदो आहे। कई अर्थ आहिनि संस्कृत में। वेद पाठी ब्राह्मणनि जे नामी कुल में जेको निष्पाप कुल हो, तंहिंमें उन जनम वरितो, पर पंहिंजे कुल जे कम यानी वेद शास्त्रनि जी पढ़ाई छॾे ढोल आदि वॼाईंदो। सम्झो था? बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। बाबा शहनायूं थी वजन। ओ बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। नए साल जोड़ी अज आयो आ, मुंहिंजो सतगुर भी हिते आयो आ। ओ बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। हो किथां किथां जी संगत आई,
किथां किथां जी संगत आई, सारे नगर में रौनक छाई। सारे नगर में रौनक छाई। ऐं तव्हांजे लाइ हिकिड़ी लाइन लिखी आहे कविअ, तव्हांजे लाइ, ध्यानु ॾेई ॿुधिजो, ॾाढी प्यारी लाइन। हो सुहिणी सुहिणियूं अखिड़िन वारा, सुहिणियूं सुहिणियूं अखिड़िन वारा, माण्हू था ॾिसजन प्यारा प्यारा। माण्हू था ॾिसजन प्यारा प्यारा। सुहिणियूं अखिड़ियूं छो जो जेके नेत्र अंदर नंदलाल जो दीदार था कनि, राधा रानीअ जो दर्शन था कनि, अमरलाल जो दर्शन था कनि, अंबे माता जो, गुरु ग्रंथ साहिब, श्रीमद भागवत महापुराण, तुलसी माता जो, हनुमान जी, शिव जी, शिव भगवान जो, उहे ई नेत्र त प्यारा आहिनि, उहे ई त पवित्र आहिनि, उहे ई नेत्र शुद्ध आहिनि। उन्हनि जी नज़र, उन्हनि जो ॾिसणु निहारण बि सफल। आखियूं आहिनि इन करे कविअ चयो, सुहिणिन सुहिणिन अखिड़िन वारा, माण्हू था ॾिसजन प्यारा प्यारा। माण्हू था ॾिसजन प्यारा प्यारा। ओ अज मालिक भाग बणायो आ, मुंहिंजो सतगुर भी हली आयो आ। ओ बाबा ढोल था वजन, शहनायूं थी भजन। ओ बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। ओ बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। ओ बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। बाबा ढोल था वजन, शहनायूं थी वजन। हाणे थी ठुमका हड़न, हाँ बहिराणो थियो पूरो, हाँ प्रसाद बटिजिया, हाणे अखा पाइण आयूं। श्री कृष्ण गोविंद, अरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। भाई गीत ॻाइण, नचण, साज वॼाइण जी कला में महिनत करे पिंगल वॾो नालो करे वरितो, इहा कला उन में अची वई, ऐं उन करे ई संदसि राजभवन में प्रवेश बि थी वियो। राजभवन में उनखे जॻह मिली, कला अची वई इन जी, साज जी, ॻाइण जी, वॼाइण जी, साज वॼाइण जी। हाणे हू राजा सां गॾु रहण लॻो, ऐं धीरे धीरे करे उन जे अंदरि वृत्ति ख़राब थी वई। संग जो रंग थींदो आहे, यादि रखो। संतन जो, ब्राह्मण जो संग करे हा त वेद पाठ पढ़िया, भक्ति करे हा, ढोल वॼाए करे पहुची वियो राजा वटि, भक्ति सत्संग छॾियईं त ॾिसो ब्राह्मणनि खे बि बिगड़ण में देरि नथी लॻे। हाणे धीरे धीरे छा करणु लॻो, अंदरि भोगन जो दोष आयो, पराई जाइफ़ुनि सां संग करणु लॻो, जाइफ़ुनि खे छॾे संदसि मन ॿियो किथे बि कीन लॻंदो। भोग वृत्ति, काम वासना जागी, होरियां संदसि अभिमान वधी वियो। हाणे वो अकेले में राजा खे ॿियनि जा ॾोह ॿुधाइण लॻो, याने निंदा बि करणु लॻो, चुगली करणु लॻो। चओ हरे कृष्ण। इन करे चवंदा आहिनि, हिकु ॾींहुं बि सत्संग छॾण सां मतां जनम न भटकी वञूं। सत्संग कॾहिं न छॾियो भाई। सत्संग यानी जेको भॻवान सां जोड़े रखे, उनजो नालो सत्संग आहे। पिंगल जी स्त्री जो नालो हो अरुणा। छा नालो हो? अरुणा। उहा नीच कुल में जायल ऐं कामी पुरुषनि सां संग करण जी इच्छा सां सदाई उन्हनि जे ॻोल्हा में ई फिरंदी रहंदी। पंहिंजे घोट खे पंहिंजे रस्ते जो कंडो सम्झी करे हिकिड़े ॾींहुं अधु राति जो ई घर में उनजो सिर कटे उनखे मारे छॾे। उहो हैरान थियण वारी ॻाल्हि न आहे। हिन ज़माने में त रोज़ केस था थियनि। पेपर पढ़ो बसि तव्हां, न्यूज़ चैनल खणो, ऐं वधीक डिटेल में बि न ॿुधाईंदा आहिनि। हत्याऊं जेके थियनि थियूं न, ॿ टे हत्याऊं हिकु परिवार में थी वियूं, पंहिंजे परिवार वारे कंहिंखे मारे छॾियो, हिकु लाइन में ॿुधाए छॾींदा आहिनि।
कोई रुचि भी न रही आहे माण्हुनि खे, रोज़ जा कम आहिनि। चओ हरे कृष्ण। द्वापर युग में माता द्रौपदी जे सम्मान ते बस जेॾी महिल बणिजी आई, श्री कृष्ण भगवान तुरंत उनजी लज्जा रक्षा कई, भगवान रक्षा कई। पर अॼु ताईं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि कि द्वापर में बि थींदो। अरे द्वापर में त हिकिड़े जे मथां केवल आंच आई, उन श्री कृष्ण खे ई पुकारियो, उन जो सहारो वरितो, त अञा ताईं माण्हुनि खे यादि आहे। हिन महिल त रोज़ केॾा पाप था थियनि, कोई हिसाब किताब ई कोन्हे। हाणे पंहिंजे पतीअ जो उन क़त्ल करे छॾियो। अहिड़ी रीत प्राण त्यागे हू यमलोक वञी पहुतो। हा, उनजा बि कर्म त सुठा न हुआ। उनजी पत्नीअ त पाप कयो, लेकिन पाण बि सुठा कर्म उन न कया, त उहो बि काॾे वियो? नरक वियो। नरक भोगे वरी उन हिकिड़ो जनम वरितो, कंहिंजो? गिद्ध जो। गिद्ध सम्झो था कंहिंखे चइबो आहे? वॾो पक्षी हूंदो आहे, हिंसक, शिकार कंदो आहे जेको, गीध। सुञे वन में उहो गिद्ध वञी बणिजो। अरुणा भगंदर रोग में फाथी, पंहिंजे सुहिणे शरीर खे त्यागे उहा बि वञी नरक पहुती, घोर नरक भोगे। उहा बि उन्ही वन में वञी करे मादा मिठू बणिजी। मिठू यानी तोती बणिजी, पैरट, मादा, फीमेल। हिकिड़े ॾींहुं दाणा खाईंदे खाईंदे, हेॾो होॾो टपा ॾींदे ॾींदे, एतिरे में उहो गिद्ध अची पहुतो। पिछले जन्म में केरु हो? वो गिद्ध उनजो पति हो। और पत्नी केरु बणिजी? चओ हरे राम। गिद्ध जेॾी महिल साम्हूं पहुतो, तुरंत पूरबले जन्म जे वेर जे करे उनखे उहा यादि अची वई, अरे हीअ त मुंहिंजी धर्म पत्नी हुई पिछले जन्म में, हिन मूंखे सिर कटे मारे छॾियो। चओ हरे राम। हाणे उहो गिद्ध अची करे ॾंदनि सां उनखे मारण जे लाइ डुकियो। उहा तोती मादा मिठू जख़्मी हालत में डुकी, पाणीअ सां भरियल कंहिं इंसानी खोपड़ीअ में वञी किरी। उहो चोच सां उनखे मारणु लॻो तोतीअ खे। उहा उॾामंदी उॾामंदी किरी अची घायल थी करे, त हिकिड़ो कोई इंसान मरी वियो, उनजी खोपड़ी हूंदी पई, बरसाति में उनजो पाणी भरिजी वियो हूंदो या कुझु बि जेको रहियो हुजे, उन खोपड़ीअ में उहा तोती अची किरी, मिठू। ध्यानु ॾिजो। वरी उहो गिद्ध उते पहुतो, वरी उनखे झपटियईं अची। एतिरे में जार हिकिड़ो शिकारी अची पहुतो, जंहिं जाल पखारियो ऐं गिद्ध खे तीरनि सां हणी करे मारे छॾियो। उन गिद्ध खे बाण हणी करे उन शिकारीअ मारे छॾियो। मिठू ऐं गिद्ध ॿिन्ही खोपड़ीअ जे पाणीअ में बुॾी ॿई मरी विया, प्राण निकिरी विया, गिद्ध जा बि ऐं उन तोतीअ जा बि। तॾहिं यमराज जा दूत ॿिन्ही खे यमलोक में वठी विया। चओ हरे राम। उते पंहिंजा कयल पाप यादि करे ॿई ॾाढो पिया भउ कनि। ॾिसो भाई, केॾा ख़तरनाक हिसाब किताब आहिनि कर्मनि जा। पाप करत सकचो नहीं, नह गर्भ निवारियो। हिते असां कीअं कंहिंजी बि निंदा कंदा आहियूं, कंहिंखे बि बुरो चवंदा आहियूं, कंहिंजो बि बुरो करे छॾींदा आहियूं। कोई असांखे तकलीफ़ ॾे त जीवन भर यादि रहंदो आहे। अरे कोई असांखे दुख ॾे त सम्झो असांजा अहिड़ा कर्म कटिजी विया, वरी उनजो असां बदिलो वठंदासीं, यादि कंदासीं त वरी नवां कर्म थींदा। ईअं कोई कंहिंखे दुख नथो ॾेई सघे। असांजा कर्म ई दुख सुख बणिजी ईंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। तंहिंजे करे नंढो सो जीवन जो समय परीक्षा जी घड़ी अथव भाई। परीक्षा ॾियणु आया आहियूं, असां मौज मस्ती करण न आया आहियूं। परीक्षा ॾियणी आहे। बुरे सां भलो हलणो आहे, भजन करे, भक्ति करे, दाल रोटी खाई जीअं बि जीवन गुजारणो आहे। भोगनि जे लाइ न, रोगनि जे लाइ न, प्रभुअ जे बंदगीअ जे लाइ। सुखी रुखी खाए के ठंडा पाणी पी, देख पराई चोपड़ी ना तरसाए जे। इन करे भाई जीवन जीअं बि गुजरे
भक्ति कंदे कंदे सेवा कंदे कंदे बुरे सां भलो हलंदे जेके गुजारनि था उहे वरी भवसागर में नथा अचनि, प्रभुअ खे पाए था वठनि। परीक्षा जी घड़ी अथव, बार बार था चवनि संत सावधान थियो, संभली वञो भाई, ये मनुष्य जन्म वरी मिलण वारो न आहे। ये केवल कथाऊं न आहिनि, केवल सची घटनाऊं न आहिनि, असांखे सावधान करण जे लाइ भगवान असांखे ॿुधाइण वारा महादेव भोलेनाथ, पार्वती माता। हरे कृष्ण। हाणे कहिड़ो न उत्तम जन्म। चवंदा आहिनि ब्राह्मण जे जन्म में भक्ति करे त सिधो वैकुंठ वेंदो आहे। ब्राह्मण कुल में जेको जन्म थींदो आहे न, उहो ईअं ई न थींदो आहे। पिछले शुभ कर्म अहिड़ा थिया आहिनि, कोई कृपा थी आहे गुरुनि जी, प्रभुअ जी कृपा थी आहे, हरी कृपा थी आहे, तॾहिं विप्र कुल में जन्म थींदो आहे। महाराज राजा भरत हा, राजा हा, हिरण बणिजा, लेकिन उद्धार खां पहिरियों ब्राह्मण कुल में जन्म मिलियो। ब्राह्मण कुल में जन्म क़िस्मत सां न थींदो आहे, शुभ कर्मनि जे करे थींदो आहे। इन करे ब्राह्मण पूजनीय थींदा आहिनि, जन्म सां पूजनीय आहिनि ब्राह्मण, पोइ वरी उहे कर्म सां पूजनीय ठहनि। हाणे ब्राह्मण त पूजनीय हो जन्म सां, पर कर्म सां नरक हलियो। इहा आज़ादी आहे। कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करें सो तस फल चाखा। कहाँ जा रहे? मथो टेकींदी इनके पोइ मथो टेकायो न, पहिरियों टेकायो मथो। हाँ, पीछे जाओ, क्या कर रहे हो? ध्यान ॾियो भाई, ॿारनि खे हिकु ॿ सेवादारी वेही रहो। हाँ, होॾे वियो न त आख़िरी कुंड में करिश्मा उते ई वेही रहो, कुर्सी लॻाए। उहा अम्मा जी वेहंदी आहे 90 साल वारी, डंडो खणी वेही रहो, हिते डिजाइन थोरो, हिकिड़ो मास्क पाए वे, भूत प्रेत जो न त नकली मास्क वठी अच सुभाणे, ॿुधे थी? हा, कंहिंजो सुठो डरावनो भूतनीअ जो ख़तरनाक कोई हुजे, कोई ॿार अचे ऐं हा करेसि, बसि ॿियो ॿार अचे ई न वीचारो, इलाज करेसि, पोइ मुतो ई चए मां हितो ई मथो टेकींदुमि। हा, कुर्सी लॻाए वेह हिते, कुर्सी लॻाए न, नज़र त अचे ॿार कोई वञे त, ईअं न तुंहिंजे ई कंधे ते चढ़ी अंदरि हली अचे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। काथे पहुती कथा हो, काॾे तोता मैना भाई? हाँ, कौरानी परिवार में अलाए छा था चओ पिया? हाँ, अच्छा, हाँ, यमराज वटि पहुता भाई, ॾाढो ढिजनि पिया, भउ पिया कनि, थर थर पिया कांपनि। वरी अलाए कहिड़ी जूणियूं मिलंदियूं, अलाए कहिड़ो नरक मिलंदो। हा न, हिन महिल त असां मौज मस्ती था वठूं। हिकिड़ी झलक अची वञे न, जीअं वीडियो फिल्म ईंदी आहे, फिल्मूं जे ॾिसंदा आहियूं बढ़िया, हाँ, 90 mm जे पर्दे ते, मोबाइल में, टीवीअ में, हिकिड़ो अगरि वीडियो क्लिप अची वियो न महाराज नरक जो, त करोड़े माण्हू सिधा थी वञनि। चओ हरे कृष्ण। पर ॿिया हिते जेके थियनि था पिया, जीवन खे सजाऊं थी मिलनि, जीवन खे कटिनि था, जीअरे जीवन खे तड़फाए मारनि था, खोलते पाणीअ में उन्हनि खे विझनि था, उहो त तव्हां ॾिसो था न अखियुनि सां। उहे बि त कॾहिं माण्हू हा, उहो नरक ई त आहे। आकार बदिलियल आहे माण्हुनि जो, कोई मुर्गो ठही वियो, कोई बकरी ठही वियो, कोई उठ बणिजी वियो, आकार बदिलजी वियो आहे, उहे बि त माण्हू हा। कथा ईंदी आहे न भक्तमाल में, संत कथा ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ो जीव खे कोई कटे रहियो, जीअं कात खईं त बकरी खिलण लॻी, त हैरान थी वियो उनखे कटण वारो, त भाई बकरी थी करे खिलण जो हिन में काॾो भाव आयो? त ॻाल्हाइण लॻी आहे त पिछले जन्म में मां तोखे कटियो हो, वरी तूं मूंखे कटियो, वरी तूं, अॼु हिसाब किताब ख़तमु थियो, अॼु तूं वरी शुरू थो करें, त वरी तूं बि तयार रहो, अॻिले जन्म में मां तोखे कटींदुमि। त ज्ञान अची वियो, छॾे हुनखे। त ईअं ई थोरी था कटिजनि हे जीव, वीचारनि अहिड़ा कर्म कया, ऐं जेके अॼु नया कर्म करे रहिया आहिनि। हिकिड़ो कसाई पंहिंजे जीवन में घणनि जानवरनि खे कटे छॾींदो आहे।
हिकिड़ो मांसाहारी माण्हू मांस खाइण वारो पंहिंजे जीवन में घणनि जीवन खे खाई छॾींदो। मान लो महीने में हिकु बार बि खाए त साल में 12 बार, 50 साल जी त घणा बार खाई वरितई, उनखे ओतिरा बार त हिसाब किताब ॾियणो पवंदो। हिकिड़े मांसाहारी माण्हूअ जो पेट कब्रिस्तान खां बि वॾो थी वेंदो आहे, मसाणे खां वॾो थी वेंदो आहे। मसाणे में त कॾहिं कॾहिं महीने ॿी महीने कोई वियो त वियो, 2-3 माण्हू विया, हेॾे त रोज़ 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 कोई न कोई जले थो अची सड़े थो पियो। इन करे सभु अपराध सभु पाप बख़्शाइणा अथव। भगवान जी शरण वठी सात्विक आहार वठो, सात्विक जीवन जियो, भगवान जी भक्ति कयो। भाई संत चवनि था, चओ हरे कृष्ण। कई माण्हू चवंदा आहिनि असां त कॾहिं बि न खाईंदा आहियूं, बसि कॾहिं कॾहिं असां कॾहिं कॾहिं बियर पीअंदा आहियूं, बसि कॾहिं कोई सेण ईंदा आहिनि त साईं बोतल खोलींदा आहियूं। असां राम राम राम, असां हथ बि न लॻायूं। सेण अचनि त पोइ पासे में हिकिड़ो मकान तालो खोले करे उन्हनि खे विहारींदा आहियूं, 4-5 माण्हू मिली करे मजलिस कंदा आहियूं। बाक़ी असां त साईं वैष्णव सात्विक। साल में घणा बार सेण ईंदा आहिनि? साईं 2 बार ईंदा आहिनि, 3 बार। साल में 2-3 बार खोलींदा आहियो? हा। पोइ 25 सालनि में घणा बार आया? साईं 75 बार। त हिकु हिकु घूंट में 1000 जीवाणु मरंदा आहिनि, ख़बर अथव? शराब में ऐं बियर में करोड़े जीवाणु शराब में मरंदा आहिनि। त घणा जन्म तव्हांजा विया, घणा नरक तैयार थिया। ई सेण अखियुनि जा नेण, ई सेण, इन्हनि खे तव्हां गंगा जल छो था पीआरियो? भगवान जो चरणामृत छो था पीआरियो? तुलसी जो चरणामृत छो था पीआरियो? छा पाप लॻंदो? भगवान खे भोग लॻल प्रभु जो तुलसी दल मिश्रित प्रसाद छो था खारायो? तव्हांखे छॾे वेंदा, तव्हांखे बुरो चवंदा, तव्हांजी निंदा कंदा त छॾे वञनि। अहिड़े रिश्तेदारनि जो त्याग करे छॾियो। जेके चवनि था मांस न खाराई, मूंखे शराब न पीआरियईं, हे परिवार सुठो न आहे, अहिड़े माण्हुनि जो ई त्याग करे छॾियो। यानी हो नरक वञनि, तव्हांखे बि गॾु वठी वञनि, या तव्हां नरक वञो हुननि खे बि वठी वञो। चओ हरे राम। चालाकी त ॾिसो माण्हुनि जी केॾा चालाक आहिनि। हिकिड़े माण्हू ॾाढी अद्भुत ॻाल्हि ॿुधाई। चओ जय श्री कृष्ण। चई मूंखे जॾहिं ॾिसण आया, हिकिड़े मित्र ॻाल्हि कढी कि मूंखे जॾहिं ॾिसण आया त मुंहिंजो सहुरो पुछे पियो त भाई तूं पीअंदो त न आहे? न बाबा, मां कॾहिं न पीअंदो आहियां। अच्छा, ॿियो कुझु न? बियर वियर त कभी कभार हले यार, अॼुकल्ह यंग जनरेशन में हलंदो आहे सभु। न न, मां कॾहिं न पीअंदो आहियां। पोइ मूंखे सेलेक्ट कयूं, मुंहिंजी सगाई थी वई, मुंहिंजी शादी बि थी वई। चओ हरे राम। शादीअ में जॾहिं मां पहिरियों बार पंहिंजे ससुराल घुमण वियुमि, बढ़िया भोजन वोजन खाराए, चांहि वांहि पीआरे, पोइ चवनि पिया अचो पासे में वियुमि त पोइ वरी उते नशे जी व्यवस्था हुई। चवनि पिया अचो 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 दामाद बाबू अचो, थोरो घणो गॾु हलंदो आहे। मां त तव्हांखे चयो न पीअंदो आहियां। चई हाणे थोरो घणो त हले न, छा आहे, परिवार सां गॾु मिली करे। हा, हाणे ॿुधायो, सगाई करण महिल तव्हां पीअंदा त न आहियो, शादी करे पियो छो था? अहिड़ा माण्हू बि थींदा आहिनि। बलहारी आहे अहिड़े माण्हुनि जी। शादीअ खां पहिरियों पतो पइजी वञे कि छोकिरो पियकड़ आहे त केरु शादी कंदो? केरु माउ पीउ शादी कंदा? हुनजी बुद्धि काथे आहे, माण्हूअ जी दिमाग़ काथे आहे, कुझु सम्झ में ई नथो अचे। कमाल आहे, बुद्धि भ्रष्ट थी वई आहे, नष्ट थी वई आहे। माण्हू जो अकल जवाब ॾेई वियो आहे, मां कयां छा थो, चवां छा थो पियो। हे हरे, छो जो शराब खे श्राप मिलियल आहे। शराब खे यानी हर नशे खे श्राप मिलियो आहे। भगवान दैतन जा गुरु जेके शुक्राचार्य महाराज, उनखे श्राप ॾिनो। ॿी लंबी कथा ईंदी आहे, वरी कॾहिं श्रवण कजो। ॾाढा श्राप ॾिना, उन में हिकिड़ो इहो बि, जेको शराब पीअंदो उनजी बुद्धि भ्रष्ट थी वेंदी, धर्म ख़तम थी वेंदो, रस्तो बदिलजी वेंदो। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। कथा में ध्यान जो भाई, कथा में ध्यान जो।
यमराज भगवान धर्मराज जे सामूं पहुता, भई थर थर कांपिन पिया। पिछले जन्म में केरा ब्राह्मण ऐं उन जी धर्म पत्नी। ब्राह्मण जो नालो छा हो? छा नालो? विद्याधर पिंगल। ऐं धर्म पत्नी जो नालो वरुणा, अरुणा। अच्छा, अरुणा नालो हुस। शहर जो नालो पुछां छा नालो हो? कमाल आहे भाई, ताड़ियूं वॼायो। ॿिनि टिनि ॼणनि खे यादि आहे। पुरुकुत्सपुर, ठीकु आहे। ऐं पोइ वरी ॿिए जन्म में छा बणिजा? हा, गिद्ध ऐं ॿियो तोती। निकिरी गले में जेके पातल हा हीरा मोती। समय गुजरी वियो, हाणे ॿई थर थर था कापिन। ॿ जन्म गुजरी विया। धर्मराज सामूं बीठा आहिनि। पतो न आहे तेल जे कढ़ाईअ में विझंदा, आग में जलाईंदा, कहिड़े जीव जंतुअ जे योनीअ में मोकिलींदा। हरे राम, हे हरे, हरे कृष्ण। छो जो नरक में भगवान जो नालो यादि न ईंदो अथव। ऐं जेके भगवान जो नालो यादि हूंदो आहे उहे नरक ई न वेंदा आहिनि। जेके जिंदगी भर भगवान जो नालो वठनि, श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर, उहे नरक न वेंदा अथव। उहे बि अगरि नरक वञनि त छाजे करे भगवान जो नालो खणंदा? छो भगवान जो नालो खणो? हा, नाम जपण सां बि नरक कोई वञे? राम 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 इहो चवणु सोचणु सम्झण बि पाप आहे। इहो वीचार बि न करणु खपे। असांजा पाप बि थियल हूंदा पोइ बि नरक न वेंदासीं। भगवान वरी असांखे अवसर ॾींदा। इहो ई त लाभ आहे भगवान जे सत्संग जो, कीर्तन जो। सभु गुण, सभु विद्या, सभु धर्म, सभु तरह जी सम्झ सत्संग में ई मिलंदी आहे। जॾहिं धर्मराज भगवान ॿिन्ही जे कर्मनि जे हिसाब किताब ते नज़र विधी, तॾहिं धर्मराज खे ॼाण पई त मरंदे महिल खोपड़ीअ में जल में सनानु करण सां ॿिन्ही जा पाप नाश थी विया आहिनि। तॾहिं उन्हनि ॿिन्ही खे मन वणंदड़ लोक में वञण जी आज्ञा ॾिनी। इहो ॿुधी करे पंहिंजा पाप यादि कंदे हू ॿई अचरज में पइजी विया। कमाल आहे। धर्मराज जे चरणनि ते किरी मथो टेके पुछण लॻा त भगवान, असां ॿिन्ही पूरबले जन्म में तमामु घणा पाप कर्म कया आहिनि, पोइ असांखे मन वणंदड़ वॾनि वॾनि लोकनि में, सुर्ग जहिड़े लोकनि में मोकिलण जो छा कारण आहे? धर्मराज चवनि था त ध्यानु ॾियो भाई, पिछले जन्म में तव्हां तोती ऐं गिद्ध ठहियो? हा महाराज। खोपड़ीअ में किरियव? हा महाराज। पाणी भरियल हुन में? हा जी। त गंगा जे किनारे वट नाले हिकिड़ा उत्तम ब्रह्म ज्ञानी रहंदा हुआ। हू एकांत में रहण वारा, ममता मोह खां परे, शांत ऐं कंहिंसां बि वेर न रखंदा हुआ, निर्वैर हुआ। रोज श्री गीता जे 5 अध्याय जो पाठ करे संदन ॾाढो आनंद ईंदो। रोज 5 अध्याय पढ़ंदा हुआ। 5 अध्याय खे ॿुधण सां त महापापी पुरुष बि सनातन ब्रह्म जो ज्ञान पाए वठंदा आहिनि। उन पुण्य जे प्रभाव सां मन खे निर्मल ऐं शुद्ध करे ई उन्हनि पंहिंजो शरीर छॾियो हो। गीता जे पाठ सां आत्म ज्ञान प्राप्त कयल उन महात्मा जी खोपड़ीअ जो जल पाए करे तव्हां ॿई बि पवित्र थी विया आहियो। तंहिं करे तव्हां ॿई हाणे पंहिंजे मन वणंदड़ लोक में वञो। हाणे ॿुधायो, हुन गीता पढ़ी न ॿुधी, लेकिन जंहिं गीता पढ़ी जीवन भर, उहो इंसान बि गुज़ारियो महात्मा। हाणे ॾिसो, अस्थियुनि खे कोई हथु न लॻाए, स्नान करे न त, पर जंहिं गीता पढ़ी एॾो पवित्र थी वियो कि मृत्यु खां पोइ जेको शरीर हो, खोपड़ी हुई, उन में जेको जल किरियो गंगा जल बि न हो। चओ हरे राम। लेकिन उन ब्रह्म ज्ञानी जेकी गीता भक्ति कई, उन पाणीअ में वो जीव किरिया, इन करे उन्हनि जी मुक्ति थी, सदगति थी। वॾा वॾा कर्म करे बि जेके लोकनि में न वञनि, उहे ॿई प्राणी ओॾे वञण लॻा। ऐं एतिरो ई न, उन जा नरक माफ़ थिया, उन जा कर्म माफ़ थिया। यानी मरण खां पोइ बि एॾी शुद्धता, उनखे कोई स्पर्श करे त उन जा पाप कटिजी वञनि। त जेको पाण गीता पढ़ंदो, ॿुधंदो, चवंदो, उहो केतिरो पवित्र थी वेंदो।
वो केतिरो शुद्ध थी वेंदो। तरी संतन चयो जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में, मन कमल हमारा हरा हुआ भगवान तुम्हारी गीता में। तरी संत चवंदा आहिनि त भागवत पढ़णो पहिरियों गीता पढ़जो, भगवत गीता जो चश्मो लगाए करे पोइ भगवान जी माखन चोरी ॾिसो, पढ़ो ॿुधो, पोइ भगवान जी रास महारास पढ़ो, तव्हां लाइक़ु थींदव। न त भगवान जा इहे लीला चरित्र ॿुधी करे कई माण्हू मज़ाक उॾाईंदा आहिनि, घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, मूर्ख, उन्हनि खे पतो न आहे, छो जो उन्हनि गीता न पढ़ी सम्झी आहे। असांजे हिंदू धर्म जो कहिड़ो दुर्भाग्य आहे, हाँ, कि उम्र गुजरी वही माण्हुनि जी जवान थी आहे और गीता हिकु बार बि न पढ़ी अथऊं। गीता भगवान केॾी करुणा कई आहे, कलयुग जे हिसाब सां 2 कलाके जो ग्रंथ गीता पूरो, कोई 1 लख श्लोक कोन्हनि, 1000 श्लोक कोन्हनि, 700 श्लोक, रोज़ पूरी गीता पढ़ी था सघूं। लेकिन कई माण्हू एॾा असांजा भाउर वॾा वॾा जवान माण्हुनि जिन गीता में कॾहिं हिकु अध्याय न पढ़ियो आहे, हिकु श्लोक न पढ़ियो आहे। ये केॾो दुर्भाग्य आहे असांजो। कलाक कलाक मोबाइल ते वेही था रहूं, रोज रोज भाई 5-10 मिनट कढो कम से कम, रोज गीता पढ़ो या ॿुधो, हा न, ऑडियो भी आए तो एप उन में ॿुधो, कुछ तो कयो। हरे कृष्ण। श्री भगवान चवंता सब लाइ हिक जहिड़ी भावना रखण वारे धर्मराज ईअं सम्झाइण ते हू ॿई ॾाढा प्रसन्न थिया ऐं उड़न खटोले यानी विमान ते वेही करे वैकुंठ धाम ॾांहुं हलिया। अरे मुक्ति भी मिलियनि। हे देवी, ही 5 अध्याय जो महात्म मां तव्हांखे ॿुधायो। बोलो श्रीमद भगवत गीता की, श्री कृष्ण अर्जुन भगवान की। हाणे तव्हां अॻिते 6 अध्याय सुभाणे श्रवण कंदव। श्री कृष्ण गोविंद।